अल्हम्दुलिल्लाहि वकफ़ा वस्सलामुन अला इबादिहिल्लज़ीना इस्तफ़ा अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम लहुम क़ुलूबुन ला यफ़क़हून बिहा क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्न फ़ी जसद आदम लमुद्ग़ह इज़ा सलुहत इज़ा फ़सदत फ़सदल जसदु कुल्लुहु इज़ा सलुहत सलुहल जसदु कुल्लुहु अला वहियल क़ल्ब। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक वसल्लिम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक वसल्लिम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक वसल्लिम। मुझा मुअज़्ज़ज़ मोहतरम ऐं मुकर्रम मुजाहिद ऐं मुवहिद भाइरो दोस्तों ऐं बुज़ुर्गो, अॼु जी असांजी तक़रीर जो मौज़ू आहे दिलि जूं टे क़िस्मूं आहिनि। दिलि जूं टे क़िस्मूं। अल्लाह तबारक व तआला इंसानी जिस्म में टे वॾियूं नेमतूं अता फ़रमायूं आहिनि। हिकिड़ो आहे दिलि, ॿियो आहे दिमाग़ ऐं टियों आहे नफ़्स। दिलि बि हिकिड़ी वॾी नेमत आहे, दिमाग़ बि नेमत आहे ऐं नफ़्स बि अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ां हिकिड़ी वॾी नेमत आहे। अल्लाह तबारक व तआला दिलि खे जज़्बात जो मक़ाम बणायो आहे, दिमाग़ खे ख़यालात जो मक़ाम बणायो आहे ऐं नफ़्स खे ख़्वाहिशात जो मक़ाम बणायो आहे। जेके बि जज़्बात उथंदा आहिनि, पोइ ख़ैर जा हुजनि या शर जा हुजनि, उहे दिलि मां उथंदा। मिसाल जे तौर ते मूंखे आलिम थियणो आहे, हिकिड़ो जज़्बो आहे। मूंखे हाफ़िज़ क़ुरान थियणो आहे, हिकिड़ो जज़्बो आहे। इहे जज़्बो जे उथण जी जॻह इहा दिलि आहे। इन खां अलावा दिमाग़ खे ख़यालात जो मर्कज़ बणायो वियो आहे। ख़यालात ईंदा वेंदा आहिनि, गुज़रंदा आहिनि, उनजो मर्कज़ ऐं महवर जेको आहे उहो दिमाग़ आहे। सुबुह जो हिकिड़ो ख़्यालु, शाम जो ॿियो ख़्यालु, ऑफिस में आहियूं टियों ख़्यालु, दुकान ते आहियूं चौथों ख़्यालु, घर में आहियूं हिकिड़ो ॿियो ख़्यालु। ख़्यालात मुख़्तलिफ़ अचनि वञनि था पिया। इहो किथे था अचनि? इहे दिमाग़ में अचनि था। ऐं मुख़्तलिफ़ ख़्यालात जे अचण वञण बि हिकिड़ी नेमत आहे। ख़्यालु हिकिड़ो ई रहे ऐं मुसलसल रहे, इन सां फ़साद मची वेंदो दुनिया जे अंदरि। मिसाल जे तौर ते घर वारनि चयो वञी सब्ज़ी वठी आ। हाणे दोस्त सब्ज़ी वठण जे लाइ वियो, रस्ते में नंढपिण जो हिकिड़ो दोस्त मिली वियो। उन दोस्त सां माण्हू मुलाक़ात करणु शुरू थी वियो। हाणे उहो चए थो वेह त चांहि पियूं, या हलिया मुंहिंजे घर 2 मिंट वेहूं, घर वारे घर में वेहूं था, उते चांहि था पियूं। हाणे जेकॾहिं होटल ते वेही बि रहियो या हुनजे घर हलियो बि वियो त हिनखे बार बार क्लिक पियो थींदो, मूंखे सब्ज़ी वठणी आहे, माना जल्दी फारिग थियणो आहे हितां, मूंखे सब्ज़ी वठणी आहे। इहो ख़्यालु हुनखे बार बार पियो ईंदो, बार बार पियो ईंदो। बिल आख़िर कलाक अधु कलाक जल्दी फारिग थी करे सब्ज़ी वठी घर पुॼंदो। पर जेकॾहिं इहो ख़्यालु न अचे, हिकिड़ो ई ख़्यालु जामिद थी वञे, बीही रहे ऐं दोस्त सां कचहरी में मगन थी वञे, तव्हांजो सिज अची लहे, घर अचे त घर त हिन जे लाइ मुसीबत ठही पई हूंदी।
तिन करे ख़यालात जो घुमण जल्दी जल्दी अचण फिरण ये भी अल्लाह तबारक व तआला जी तरफ़ां नेमत आहे वॾी। अहिड़े ई नमूने सां ख़्वाहिशात जो जेको मर्कज़ आहे उहो आहे नफ़्स। ख़्वाहिशूं लखे माण्हुनि जे अंदरि पैदा थींदियूं आहिनि, पोइ सुठियूं ख़्वाहिशूं बि हूंदियूं आहिनि, बुरियूं ख़्वाहिशूं बि हूंदियूं आहिनि, पोइ इंसान जे नफ़्स मां उथंदियूं आहिनि। त टे नेमतूं अल्लाह तबारक व तआला ॾिनियूं, हिकिड़ो दिमाग़, ॿियो दिलि, टियों नफ़्स। ख़यालात इंसान जे अंदरि बुरा ख़यालात दिमाग़ में अचनि था, इन्हनि ते पकड़ थींदी या न थींदी? जवाबु हिन जो आहे ख़याल अचणु एबदार न आहे, ख़्याल अचे उनखे ॼमाइणु इहो एबदार आहे, या ख़्याल खे ज़ोरी आणणु इहो गुनाह आहे। गंदो ख़्याल अची वियो ऐं वरी निकिरी वियो त बसि ठीकु आहे, ख़ैरु आहे। पर गंदो ख़्याल अची वियो ऐं उनखे असां ढील ॾेई छॾीसूं ऐं उन ते सोचींदा रहियासीं ऐं हिकिड़ी कहानी ठाहे छॾीसूं, इहो एब जहिड़ी ॻाल्हि आहे, गुनाह जहिड़ी ॻाल्हि आहे। अंबिया किराम जॾहिं ईंदा हुआ त उन्हनि महिनत छा ते कई? इंसान जे दिमाग़ ते कई, दिलि ते कई या नफ़्स ते कई? जवाबु इहो आहे त अंबिया किराम जेका महिनत कई उहा इंसान जे दिलनि ते महिनत कई। जॾहिं दिलि साफ़ थी वेंदो, दिलि पाकीज़ा थी वेंदो त पोइ इंसान जा ख़यालात ऐं ख़्वाहिशात ऑटोमेटिकली पाकीज़ा थी वेंदा। ईअं सम्झो त दिलि दिमाग़ खे बि कंट्रोल करे थो पियो, नफ़्स खे बि कंट्रोल करे थो पियो। दिलि जेकॾहिं पाकीज़ा सोचींदो त दिमाग़ में ख़यालात बि पाकीज़ा ईंदा ऐं नफ़्स ख़्वाहिशात जेको कंदो उहे बि पाकीज़ा कंदो। इन करे अंबिया किराम आया इंसाननि जी इस्लाह जे लाइ, त उन्हनि महिनत कई इंसाननि जे दिलनि जे मथां। हाणे नबूअत जो सिलसिलो ख़तमु थी चुको आहे, लिहाज़ा औलिया अल्लाह ऐं आलिम सगोरा बि महिनत कनि था पिया, तो बि इंसान जी दिलि जे मथां कनि था पिया, दिमाग़ ऐं नफ़्स जे मथां नथा कनि। यही वजह है जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो, इन फ़ी जसद बनी आदम लमुज़ग़ह, बेशक इंसान जे जिस्म में हिकिड़ो लोथड़ो आहे, गोश्त जो टुकड़ो आहे, इज़ा फसदत फसदल जसद कुल्लु, उहो ख़राबु थी वेंदो त सॼो जिस्म ख़राबु थी वेंदो। व इज़ा सलुहत सलहल जसद कुल्लु, उहो ठीकु थी वेंदो त सॼो जिस्म ठीकु थी वेंदो। अला वही अल क़ल्ब, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, ख़बरदार इहो दिलि आहे। दिलि ठीकु त सॼो इंसानी जिस्म ठीकु, दिलि ख़राबु त सॼी इंसानी जिस्म ख़राबु थी वेंदो। पोइ जेके बि अमाल निकिरंदा, ख़यालात ईंदा, ख़्वाहिशूं ईंदियूं, सभु जूं सभु ख़राबु थी वेंदियूं जेकॾहिं दिलि ख़राबु हूंदी। हाणे दिलि जेकॾहिं अलाह खे मञे थो पियो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नथो मञे, त इहो काफ़िर दिलि थींदो। साॻियो ई दिलि जेकॾहिं अलाह खे बि नथो मञे त इहो दहरियो दिलि थींदो। साॻियो ई दिलि अलाह खे बि मञे थो, रसूल खे बि मञे थो पियो, ज़ाहिर में अंदर में नथो मञे, इहो दिलि मुनाफ़िक़ आहे। साॻियो ई दिलि अलाह खे बि मञे थो, रसूल खे बि मञे थो, पर उनजी फर्मा बरदारी नथो करे, इहो फ़ासिक़ फाजिर आहे। तो दिलि जे मथां मुख़्तलिफ़ कैफ़ियात ऐं हाल वार थींदा आहिनि अक़ीदनि जे एतबार सां। पोइ कॾहिं दिलि काफ़िर थियो वञे, कॾहिं दहरियो थियो वञे, कॾहिं मुशरिक थियो वञे, कॾहिं मुनाफ़िक़ थियो वञे, कॾहिं पक्को सचो मोमिन थी वेंदो आहे। उलमा किराम फरमाया दिलि जूं टे क़िस्मूं। अरबी जे अंदरि दिलि खे क़ल्ब चइबो आहे। इन जूं टे क़िस्मूं, क़ल्ब मैयत मुर्दा दिलि, नंबर 2 क़ल्ब मरीज़ बीमार दिलि, नंबर 3 क़ल्ब सलीम सही सालिम सलामती वारो दिलि। दिलि जूं टे क़िस्मूं। क़ल्ब मैयत छा खे चइबो आहे? मुर्दा दिलि, जेको ज़ाहिर में त ज़िंदा हूंदो पर हक़ीक़त में मरियल हूंदो आहे। कलाम मुक़द्दस में अल्लाह तबारक व तआला बार बार इन जो तज़किरो फरमायो।
काफ़र जो दिल मुर्दा दिल आहे, काफ़र जे सीने में दिल आहे त सही, पर ज़िंदा ज़ाहिर में आहे, हक़ीक़त में मुर्दा आहे। जेको पंहिंजे मुहसिन ख़ालिक हक़ीक़ी खे नथो सुञाणे त इहो दिल ज़िंदा न चइबो, इहो दिल मुर्दा चइबो। इन करे अल्लाह तबारक व तआला फरमायो इन्नहा ला तअमल अबसार वलाकिन तअमल क़ुलूबुल लती फ़िस सुदूर। अखियूं अंधियूं न आहिनि थींदियूं, दिल अंधा थी वेंदा आहिनि जेके सीननि जे अंदरि मौजूदु हूंदा आहिनि। इहो काफ़र जो दिल आहे, इहो ज़ाहिर में ज़िंदा आहे, हक़ीक़त में मुर्दा आहे, मरियल आहे। बल्कि दिल ते ईअं सम्झो हिकिड़ी पटी चढ़ी वेंदी आहे, जीअं अखियुनि ते पटी चाढ़बी त कुझु सम्झ में न ईंदो आहे, नज़र ॾिसण में कुझु न ईंदो, अहिड़े नमूने सां दिल ते पटी चढ़ी वेंदी आहे मयत जी मरण जी, जंहिंजे करे को बि हक़ असांखे सम्झ में कोन ईंदो, नज़र कोन ईंदो। अल्लाह साईं फरमाए लहुम क़ुलूब याक़िलून बिहा, काश इन्हनि वटि दिलि ज़िंदा हुजे हा जंहिंसां हीअ अक़ल हो सम्झाया हिननि खे त बाबा हीअ हक़ीक़ी रब ही अथव। ज़िंदा दिल आहे कोन, उन्हनि वटि मुर्दा दिल आहे। काफ़र जो दिल मुर्दा आहे। ऐं जॾहिं वाज़े अलामतूं ऐं वाज़े रोशनियूं तोही जी मिली वेंदियूं न, पोइ बि इनकार करे बीह रहंदा, छो जो दिलि मरियल आहे। इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम नमरूद बादशाह जी दरबार में आयो। बादशाह चयो त इब्राहिम तूं मुंहिंजी माबूदियत जो इनकार करी थो पियो, तुंहिंजो माबूद केरु आहे? इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो मुंहिंजो माबूद अल्लाह तबारक व तआला आहे। वो युही व युमीत, वो मारे बि थो ऐं जीआरे बि थो, मुंहिंजो अल्लाह त उहो आहे। नमरूद चयो को वॾो मसइलो ई कोन्हे, इहो कमु त मां बि कंदो आहियां, मूंखे माबूद बण। लिहाज़ा ॿिनि कैदियुनि खे घुराई, हिकिड़े कैदी खे मारे छॾी, ॿिए कैदी खे आज़ादी ॾेई छॾी, चई ॾिस मूं जीआरियो बि सही, मारियो बि सही। इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम सोचियो त माना हिन जी खोपड़ी का ऊंधी आहे, जेको जीअरो हो उनखे रुॻी आज़ादु कयो अथई, पर चइबो मां हुनखे जीआरियो आहे। हाणे हिनखे सम्झ में ॻाल्हि ईअं कोन ईंदी, हिनखे ॻाल्हि अहिड़ी कजे जंहिंसां ही परेशान थी वञे। इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो मुंहिंजो रब उहो आहे जेको मशरिक़ खां सिज खे उभारींदो आहे, मग़रिब जी तरफ़ लाहींदो आहे। हाणे तूं हिकिड़ो कमु कर, सिज खे मग़रिब खां ईअं उभार ऐं मशरिक़ जी तरफ़ लाहे, उल्टो हलाइसि। अल्लाह साईं थो फरमाए फबुहित लज़ी कफ़र, उहो हैरान ऐं परेशान थी वियो, हाणे छा कयां? लाजवाब थी वियो, परेशान थी वियो। हुनखे ख़बर पइजी त मां माबूद न आहियां, मां इलाह न आहियां। हाणे मञणु घुरिजे न त इब्राहिम जेका तूं ॻाल्हि करी थो आहे सची आहे, पर न, दिलि कारो थी चुको आहे, दिलि सफ़ा मुर्दा थी चुको आहे, दिलि मरी वियो आहे। लिहाज़ा बजाए हिन जे जो इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम खे चए त मां तुंहिंजे दीन ते अचां थो पियो, तुंहिंजी ॻाल्हि खे तस्लीम कयां थो पियो, इनकार करे बीहो रहियो। इब्राहिम अलैहिस्सलाम खे बाहि जे आड़ा में साड़ियोसि। उन पोइ बि नसीहत हासिलु कोन कई, पोइ बि इबरत हासिलु कोन कई, छो जो दिलि हुनजो मरियल हुयो। हिनखे चइबो आहे क़ल्बे मय्यत। काफ़र जो दिलि जेको आहे उहो मुर्दा दिलि आहे, मरियल दिलि आहे। ऐं कॾहिं कॾहिं दिलि जेको आहे काफ़र जो बि मुर्दा दिलि पत्थर थी वेंदो आहे, बल्कि अल्लाह साईं थो फरमाए पत्थर खां बि वधीक सख़्तु थी वेंदो आहे। इरशाद बारी ताला सुम्मा क़सत क़ुलूबुकुम मिन बअदि ज़ालिका फ़हिय कल हिजारा औ अशद्दु कसवा। इन ॻाल्हि खां बाद बि उन्हनि जा दिलि जेके आहिनि पत्थर वांगुरु थी वेंदा आहिनि, बल्कि पत्थर खां वधीक सख़्तु थी वेंदा आहिनि। छो करे कॾहिं कॾहिं पत्थर जे दरमियान मां पाणी निकिरी ईंदो आहे फवारे वांगुरु, माना नरम आहे तॾहिं त पाणी निकितो हुन मां। कॾहिं कॾहिं पत्थर जेको आहे अल्लाह जे ख़ौफ़ खां किरी पवंदो आहे, पहाड़ जो टुकड़ो टुटी पवंदो आहे, किरी पवंदो आहे। इहो ख़ौफ़ ख़ुदा में थींदो आहे। अल्लाह साईं थो फरमाए जॾहिं पहाड़ एतिरो नरम थियो जो हुन मां पाणी निकिरी आयो, या एतिरो ख़ौफ़ खाधई जो हुनजो टुकड़ो किरी पियो, काफ़र जो दिलि त उन खां वधीक सख़्तु आहे, पत्थर खां वधीक सख़्तु आहे।
अलियाज़ुबिल्लाह ताला। अल्लाह तबारक व ताला अहिड़े दिल खां ताईं असांखे महफ़ूज़ फ़रमाए। अबू जहल नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रात जो एक दफ़े तहज्जुद नमाज़ पे पढ़े या फजर नमाज़ पे पढ़े। अबू जहल जो गुज़रान थियो वेझड़ मां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़बान मुबारक मां कलाम ॿुधी करे बीह रहियो। ॿुधंदो रहियो ॿुधंदो रहियो ॿुधंदो रहियो ॿुधंदो रहियो कंहिं पुछियो छा काण बीठो आहीं त पोइ वरी हलणु शुरू कई। ॿिए ॾींहुं वरी उन जॻह ते अची बीह रहियो ऐं अची नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़बान मुबारक सां वरी कलाम ॿुधणु शुरू कयो। ॿुधंदो रहियो ॿुधंदो रहियो ॿुधंदो रहियो बीठो रहियो। वरी कंहिं ॾिठो त वरी हलणु शुरू कई। वरी टे ॾींहं बि ईअं वाक़ियो थियो। चौथे ॾींहुं बि हुनजी आदत थी वई। पोइ कंहिं अची पुछियुसि तूं हुनखे मञी नथो पोइ हुनजो कलाम छो थो ॿुधी? अबू जहल चयो मञासि नथो पर कलाम में एॾो सुरूर अथसि जो दिलि चए थो सॼो ॾींहुं बि ॿुधां सॼी राति बि ॿुधंदो रहां। ठीकु आहे, पर हुन जे बावजूदि दिलि मुर्दा थी चुको हो, इस्लाम क़बूल न कयईं, कुफ़र जी हालत में मौत थियसि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो मुंहिंजी उम्मत जो जेकॾहिं फ़िरौन खे ॾिसणो हुजे त अबू जहल खे ॾिसे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़बान मुबारक मां क़ुरान ॿुधे थो पियो त सहर तारी थो थी वञेसि, पर दिलि मरियल अथसि, ज़िंदा कोन अथसि। लिहाज़ा हुनजे कन तस्लीम कनि था पिया ऐं दिमाग़ तस्लीम करे थो पियो त यकीनन इहो कलाम ग़ैर मामूली कलाम आहे, कंहिं बनी बशर जो नथो थी सघे, पर दिलि मरियल आहे। लिहाज़ा दिलि में ॻाल्हि न पई लहे ऐं पोइ मोह त फ़िरौन थी करे मोह। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाया जेकॾहिं मुंहिंजी उम्मत जो जेकॾहिं फ़िरौन ॾिसणो हुजे अबू जहल खे ॾिसो। काफ़र जो दिलि मुर्दा दिलि हूंदो। इन जूं कुझु अलामतूं। नंबर 1, गुनाह कंदो त का बि शर्म या झझक महसूस न कंदो, धड़ल्ले सां गुनाह कंदो ऐं बेशर्म थी करे गुनाह कंदो ऐं बिला झझक गुनाह कंदो ऐं ज़र बराबरि परेशानी कोन थींदी। जंहिंजो दिलि मुर्दा हूंदो उनखे गुनाह कंदे आर महसूस न थींदो। नंबर 2, नेकी बोझ लॻंदी, वज़न महसूस थींदो। हाणे सम्झां थो अव्हांखे खोड़ सारा ख़्यालात ईंदा हूंदा ऐं सवालात पैदा थींदा हूंदा। नमाज़ खां पोइ भले सवालात कजो, इंशाअल्लाह जवाब ॾींदासीं। त जेको काफ़र आहे उनखे नेकी कंदे बोझ महसूस थींदो, परेशानी महसूस थींदी, जंहिंजो दिलि मुर्दा हूंदो। नंबर 3, नसीहत जेका आहे या जंहिंजो दिलि मुर्दा हूंदो उन ते नसीहत अज़ाब थी लॻंदी। जेको नसीहत लॻंदो उहो ईअं सम्झो त काफ़र लॻंदो, उहो दुश्मन लॻंदो, सफ़ा उहो हिटलर लॻंदो त ईअं मुंहिंजे वेझो बि न अचे। जंहिंजो दिलि मुर्दा हूंदो उन ते नसीहत असरु न कंदी बल्कि नसीहत अज़ाब थी लॻंदी। त पहिरीं क़िस्म हुई उन जी दिलि जी जेका दिलि मुर्दा आहे, मरियल दिलि आहे। कॾहिं कॾहिं ईमान वारनि सां बि अहिड़ी हालत थी वेंदी आहे, कैफ़ियत थी वेंदी आहे। हसन बसरी रहमतुल्लाह अलैह फरमायो मूं वटि हिकिड़ो नौजवान आयो, उन अची चवणु लॻो साईं तव्हांजी मजलिस में वेहूं था पिया, को असर ई कोन थो थिए, नेकी जी ॻाल्हि दिलि में वेही कोन थी, को दिलि छिकिजे त बा नेकी ॿुधूं, नसीहत ॿुधूं, उलमा जी सोहबत में वेहूं, अल्लाह वारनि जी सोहबत, साईं दिलि ई नथो चए। दिलि मुंहिंजो निंड करे वियो आहे। हसन बसरी रहमतुल्लाह अलैह फरमायो ईअं न चओ दिलि मुंहिंजो निंड करे वियो, बल्कि ईअं चओ दिलि मुंहिंजो मरी वियो आहे। जॾहिं दिलि मरी वेंदो आहे न त पोइ नसीहत बि असरु नाहे कंदी ऐं नेकी जी बि दिलि नाहे चवंदो। इहा मुर्दा दिलि जी अलामत आहे, सुतल दिलि जी अलामत न आहे। जॾहिं माण्हू नसीहत जी ॻाल्हि ॿुधे, वसीयत जी ॻाल्हि ॿुधे त ओॾी महिल जंहिंजो दिलि मुर्दा हूंदो आहे न, जंहिंजो सुतल हूंदो आहे न दिलि, उनखे ईअं झुंझोड़बो त उथी बीहंदो। जीअं इंसानु सुतल हुजे उनखे उथाइबो त उथी बीहंदो। जंहिं माण्हू जो दिलि सुतल हूंदो न त उनखे वाज़ो नसीहत कबी त उनजो दिलि उथी बीह रहंदो ऐं एक्टिव थी वेंदो।
जंहिंजो दिलि मुर्दा हूंदो न त हुन ते नसीहत असर ई कोन कंदी। तूं ईअं न चओ त मुंहिंजो दिलि सुतो पियो आहे, तूं ईअं चओ त मुंहिंजो दिलि मरी वियो आहे, मुर्दा थी वियो। इन करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने नचात फरमायो अलैकुम बि मजालिसतिल उलमा, उलमा जी मजलिसुनि में अचो वञो वेहो, उन्हनि सां ॻाल्हायो, कचहरियूं कयो। वसमाए कलामिल हुकमा, ऐं अहलुल्लाह हुकमा हकीम शख्सियात जेके आहिनि उन्हनि जे बि कलाम खे ॿुधो, लाज़मी ॿुधो। इन अल्लाह ताला युहयिल क़ल्बल मय्यत कमा युहयिल अर्दुल मय्यत मिन माइल मतर। अल्लाह तबारक व तआला इन्हनि शख्सियात उलमा जे करे ऐं अहलुल्लाह जे करे मुर्दा दिलि खे ईअं ज़िंदा कंदो आहे जीअं मुर्दा ज़मीन जे मथां पाणी वसंदो आहे, मींहुं वसंदो आहे त उहा मुर्दा ज़मीन ज़िंदा थी वेंदी आहे। अहिड़े नमूने सां उलमा ऐं सालिहीन जी मजलिस में अचण सां दिलियूं ज़िंदा थी वेंदियूं आहिनि, जीअं मींहुं वसण सां ज़मीन जे अंदरि पोख फुकिजी ईंदी आहे आराम सां। नंबर 1 कल्बे मय्यत मुर्दा दिल। नंबर 2 कल्बे मरीज़ बीमार दिल, इहो मुसलमान जो दिलि हूंदो आहे। अल्लाह सां कलाम मुक़द्दस में फरमाए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी घर वारनि खे फरमाया फला तख़ज़अन बिलक़ौल, ऐं मुंहिंजे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं घर वारियूं, को बि मर्द दरवाज़े ते अचे त उन्हनि सां नरमी सां न ॻाल्हायो। को मसइलो पुछणु अचे थो, को कमकार सां अचे थो दरवाज़े ते त उन्हनि सां नरमी सां न ॻाल्हायो, सख़्ती सां पेश अचो उन्हनि सां। छो फयतमा अल्लज़ी फ़ी क़ल्बी मरज़ुन, जिनजे दिलि में मर्ज़ हूंदो न उहो तमा ऐं लालच पैदा कंदो पंहिंजे दिलि जे अंदरि। इन मां ख़बर पई त मोमिन जे दिलि जेको आहे उहो मरीज़ थींदो आहे। ऐं ॿी ॻाल्हि ख़बर पई त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घर वारनि खे हुकुम आहे त ग़ैर मर्द सां ॻाल्हायो, त सख़्ती सां ॻाल्हायो। त मोमिन जी ॿियनि औरतुनि खां कीअं इजाज़त हूंदी त उहो नरमी सां ॿियनि सां ॻाल्हाइनि, ना मुहर्रम ग़ैर मुहर्रम मर्दनि सां। अहिड़े नमूने सां मुनाफ़िक़ जो जेको दिलि आहे उहो बि क़ल्बे मरीज़ आहे, मरीज़ बीमार दिलि आहे। अल्लाह से फरमाए फ़ी क़ुलूबिहिम मरज़ुन फ़ज़ादहुमुल्लाहु मरज़ा, इन्हनि जा मुनाफ़िक़ीन जा दिलि जेके आहिनि उहे मरीज़ आहिनि, बीमार आहिनि, ऐं अल्लाह से उन जी बीमारियुनि खे अञा वधाईंदो। इन जूं अलामतूं छा आहिनि, निशानियूं छा आहिनि? इहे 5-7 बीमारियूं आहिनि, इहे दिलि में अचनि, यानी में कई बि 2 अचनि या के बि 3 अचनि, सम्झो दिलि बीमार। नंबर 1 हसद अचे, दिलि बीमार आहे। नंबर 2 बुग़्ज़ अचे, दिलि बीमार आहे। नंबर 3 तकब्बुर अचे, दिलि बीमार आहे। नंबर 4 उजुब अचे, ख़ुदि पसंदी, मूं जहिड़ो त गिरनोम्स में केरु आहे ई कोन, जहिड़ी गाॾी मूं वटि आहे कासमाबाद में कंहिं वटि बि कोन्हे, ख़ुदि पसंदी। नंबर 5 बुख़ुल, कंजूसी। नंबर 6 हिर्स। इहे जंहिं माण्हू जे दिलि में अची वियूं उहो सम्झो दिलि मरीज़ आहे, बीमार आहे। इन 6 मां 6 हुजनि, 5 हुजनि, 4 हुजनि, 3 हुजनि, 2 हुजनि या हिकिड़ी हुजे, सम्झो दिलि बीमार आहे। ग़ैर शऊरी तौर ते अव्हांजे मुंहिंजे दिलि में इहे बीमारियूं हूंदियूं, पर असांखे ख़बर बि कोन पवंदी आहे। तकब्बुर माण्हू जे दिलि में हूंदा, ख़बर ई कोन पवंदी अथसि। असां केतिरनि ई माण्हुनि खे ॾींहं में हक़ीर सम्झंदा आहियूं, घटिया खे सम्झो माण्हू, बेकार खे सम्झो माण्हू। इहो ई त तकब्बुर आहे, ॿिए खे रज़ील सम्झणु ऐं पाण खे सुठो सम्झणु। हसद हूंदो आहे, कई दफ़ा असां ॾिसंदा आहियूं माइट में, भाउ में, पाड़े वारे में, इहा हिनखे शइ मिली आहे, या हिनखे न हुजणु घुरिजे, मूंखे हुजणु घुरिजे। हसद आहे, ख़ुदि पसंदी, उजुब आहे, मां भलो आहियां, मां सुठो आहियां, हीउ मुंहिंजे अॻियां का हैसियत ई कोन थो रखे, इन मुंहिंजे अॻियां कहिड़ो मक़ाम आहे, कहिड़ो मर्तबो आहे, टके जो माण्हू आहे इहो उजुब आहे, ख़ुदि पसंदी आहे। कंजूसी आहे, बुख़ुल आहे, इहे सभु बीमारियूं दिलि जूं, इहे ईमान वारनि जा दिलि इन्हनि बीमारियुनि सां ख़राबु थी वेंदा आहिनि। पोइ हिन जो इलाजु कीअं कजे? इन जे इलाज जे लाइ जीअं माण्हू जिस्मानी बीमारी जे लाइ डॉक्टर ॾे वेंदो आहे, अहिड़े नमूने सां रूहानी बीमारियुनि जे लाइ शेख ॾे वञणो पवंदो, कि सालिह माण्हू जी मजलिस इख़्तियार करणी पवंदी, कंहिं अलाह वारे ॾे अचिणो वञणो पवंदो, पोइ बीमारी ऑटोमेटिकली निकिरी वेंदी। ईअं तव्हां चओ मुंहिंजो दिलि इन्हनि बीमारियुनि खां पाक आहे, सवाल ई नथो पैदा थी सघे।
जेसि ताईं कि अल्लाह वारे जी सोबत इख़्तियार न कयो, कि नेक माण्हू जी सोबत इख़्तियार न कयो। जहिड़े नमूने सां जिस्मानी बीमारी जे लाइ असांखे हॉस्पिटल वञिणो पवंदो आहे, अहिड़े नमूने सां रूहानी बीमारी खे ज़ाइल करण जे लाइ असांखे ख़ानकाउनि ते वञिणो पवंदो। अहलुल्लाह जिते वेहनि था पिया, अल्लाह वारा जिते वेहनि था उते वञिणो पवंदो। जेकॾहिं जिस्मानी बीमारी जी जल्दी इलाज न करायो, वधि में वधि माण्हू मौत में हलियो मरी वेंदो। इन रूहानी बीमारियुनि जी माण्हुनि जेकॾहिं इलाज न कराईंदो त पोइ माण्हू जहन्नम जे हवाले थी वेंदो, हलाकत में हलियो वेंदो। अल्लाह तबारक व तआला असांखे इन्हनि दिलनि खे साफ़ करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ईमान वारे जो दिलि बीमार हूंदो आहे। दिल जी टी क़िस्म, पहिरीं क़िस्म दिल मैयत मुर्दा दिल, वो काफ़र जो। ॿी क़िस्म बीमार दिल ईमान वारे जो। टी क़िस्म क़ल्बे सलीम, सही सालिम दिल, पाकीज़ा दिल, नेक दिल, अल्लाह सां मुहब्बत रखण वारो दिल, न नफ़सानी ख़्वाहिशात हुजनि, न शैतानी हमिलो हुजे, दिल बिल्कुलु पाक ऐं पाकीज़ा ऐं साफ़ हुजे, इहो दिलि क़ल्बे सलीम आहे। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो यौम ला यनफ़उ मालु वला बनून इल्ला मन अतल्लाह बिक़ल्बिन सलीम। क़यामत जे ॾींहुं न माल फ़ाइदो ॾींदो, न औलाद फ़ाइदो ॾींदो त उहो दिलि फ़ाइदो ॾींदो जेको सही ऐं सलामती वारो क़ल्बे सलीम खणी। इन जूं कुझु अलामतूं आहिनि। नंबर 1, क़ल्बे सलीम वारो माण्हू जंहिंसां बि मुहबत कंदो अल्लाह जी ख़ातिर मुहबत कंदो। उन जी मुहबत न उहिदे जे लाइ हूंदी, न माल दौलत जे लाइ हूंदी, न ई वरी जाहो मनसब जे लाइ हूंदी, न ई वरी कंहिं वक़ार जे लाइ हूंदी। मुहबत हूंदी त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अल्लाह जी ख़ातिर हूंदी। अमीर सां मुहबत बि अल्लाह जी ख़ातिर, ग़रीब सां मुहबत बि अल्लाह जी ख़ातिर, ताजिर सां मुहबत बि अल्लाह जी ख़ातिर, नौकर सां मुहबत बि अल्लाह जी ख़ातिर, घरवारनि सां मुहबत बि अल्लाह जी ख़ातिर, पाड़े वारे सां मुहबत बि अल्लाह जी ख़ातिर, माइट मिट सां मुहबत बि अल्लाह जी ख़ातिर। का दुनियावी लालच न हूंदी, जंहिंसां बि मुहबत हूंदसि अल्लाह जी ख़ातिर मुहबत हूंदसि। इहा हुन जी पहिरीं अलामत हूंदी। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीना मुनव्वरा जे अंदरि जेका मुआख़ात क़ाइमु कई सहाबा किराम जे दरमियान, मके ऐं मदीने वारनि जे मुहाजिर ऐं अंसार जे दरमियान, उन्हनि त मुहबत जी इंतिहा करे छॾी। ख़बर पए थी त हिननि जी मुहबत अल्लाह जी ख़ातिर। अब्दुर्रहमान बिन औफ़ रज़ी अल्लाह ताला अन मक्का मुकर्रमा में सभु कुझु छॾे आयो, त वॾो मालदार हो, हाणे मदीने में आयो त फ़क़ीर थी वियो, हिजरत करे आयो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकिड़े सहाबी सां हुनजी मुलाक़ात कराए छॾी। अब हीउ अंसारी आहे, हीउ तूं मुहाजिर आहीं, तव्हां पाण में भाइर आहियो, तव्हांजे दरमियान मुआख़ात आहे। घर वठी वियो साहिबु सभु, अदाई मुंहिंजो घरु आहे, विचां भित था ॾियूं, अधु तुंहिंजो अधु मुंहिंजो। नंबर 1, मुंहिंजूं 2 घर वारियूं, हिन मां जेका तूं पसंदि करी मां हिकिड़ी खे तलाक ॾियां थो, इद्दत गुज़रे तो सां परणाए ॾेई छॾंदुसि। इन खां वधीक छा मुहबत थी सघे थी पई। इहा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि में मुआख़ात पैदा कई ऐं उन्हनि जी मुहबत कंहिं लालच जे तौर ते न हुई, अल्लाह जी ख़ातिर हुई। फरमाया हिकिड़ी घरवारी आहे, जेका चई मां उनखे तलाक ॾियां, उन सां तुंहिंजो निकाह करे छॾ, घर बि ॾियां थो, घरवारी बि ॾियां थो, हे मुंहिंजो माल ऐं दौलत आहे, इन मां अधु जो अधु तुंहिंजो, अधु मुंहिंजो अधु तुंहिंजो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखे मुंहिंजो भाउ कयो आहे, मुंहिंजी तोसां मुहबत आहे, हाणे मुंहिंजी हर हिकु शइ में तोखे हिसो आहे। अब्दुर्रहमान बिन औफ़ रज़ी अल्लाहु अन्हु फरमाया मूंखे सिर्फ़ु हिकिड़ी कुहाड़ी ॾेई छॾ बसि, ॿियो मूंखे कुझु बि न खपे। कुहाड़ी कहिड़ी ख़बर? फरमाया वेंदुसि झंग में, काठियूं करे ईंदुसि, मार्केट में अची विकिणंदुसि, उन मां जेको माल दौलत मूंखे मिलंदो बसि मुंहिंजे लाइ खोड़, अकेलो आहे न, काफ़ी आहे मुंहिंजे। मुंहिंजी मुहबत हुजे त कंहिंजी ख़ातिर हुजे, अल्लाह तबारक व तआला, कंहिंसां बि मुहबत हुजे। असां ॾिसंदासीं गाॾी वॾी अथसि त उथी बि करे सलाम कंदासीं, वॾो हथु हलाईंदासीं, सलूट कंदासीं। वरी थोरी गाॾी नंढी अथसि त हुनखे वेठे वेठे सलाम कंदासीं। वरी जेको मूं वांगुरु पंधु ईंदो वीचारो, उनखे त ॾिसंदासीं बि कोन।
मोहब्बत जैसा भी हुजे अल्लाह जी ख़ातिर हुजे, वो भले गाड़ी ते अचे या पंधु अचे। इलाही माण्हुनि खे ॾिसंदा आहियूं हिते ॿाहिरि निकिरंदा आहिनि, साम्हूं वॾेरो अची वियो, चारई आङुरियूं खोले, ॿई ॿाहूं खोले, वॾो भाकुर पाईंदा, ऐं ग़रीब ग़ुरूब साईं चवंदा साईं अस्सलाम वालेकुम, हुनखे हथ बि ॾींदा त जिस्म खां परे करे, मतां इहो लॻे त मूंखे त को बीमारी न अची लॻे, कान थी बीमारी लॻे, जंहिंसां मोहब्बत कबी न। अच्छा, वॾेरे सां मोहब्बत बि अलाह ख़ातिर कोन्हे, अब आहे वॾे मनसब वारो माण्हू आहे, मालो दौलत वारो माण्हू आहे, ग्रीन हाउस में बंगलो अथसि, लिहाज़ा हाणे हिन सां सुठे नमूने सां मिलणो आहे। ऐं ॿियो आहे हिन पासे खां थर्ड क्लास घर अथसि, आहे नौकिरी पेशा में पटे वारो आहे वीचारो, हाणे हुन सां हथी हीअं करे मिलंदो परे, जंहिंसां मिलिजे वॾे अख़लाक़ ऐं अवकार सां मिलिजे। मोहब्बत कंहिंसां बि रखबी त अलाह जी ख़ातिर। क़ल्ब सलीम जी अलामत ई आहे, जंहिंजो दिलि सही सलामत हूंदो आहे, उनजी अलामत आहे, जंहिंसां मोहब्बत हूंदी त अलाह जी ख़ातिर। नंबर 2, ॿी अलामत, ॿी अलामत ऐं निशानी, कुझु रोकबो बि कंहिंखां त अलाह जी ख़ातिर रोकबो, नफ़सानी ख़्वाहिश जे तौर ते न रोकबो, तकबुर जे तौर ते न रोकबो, ख़ुदि पसंदी ऐं उजुब जे तौर ते न रोकबो, अलाह जी ख़ातिर रोकबो। उनजी मिसाल ॾियां, अदम हबीबा रज़ी अल्लाह ताला अन्हा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी घरवारी ही अबू सुफ़ियान रज़ी अल्लाह ताला अन्हा जी नियाणी। अबू सुफ़ियान अञा इस्लाम क़बूल न कयो हो त बीबी उम्मे हबीबा मुसलमान थी करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां निकाह करे चुकी। के मामले जे लाइ अबू सुफ़ियान मके खां आयो मदीना मुनव्वरा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां को मुआहिदो करण जे लाइ, मुलाक़ात करण जे लाइ, त उते ई ख़बर पई हुयसि त मुंहिंजी घर न्याणी बि हिते आहे, त पुछां थो पंहिंजी न्याणी जे घर बि आयो, बीबी उम्मे हबीबा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घरवारी ज़ौजा मुहतरमा आयो त पीउ खे ॾिसी करे उथी बीह रही, जीअं उथी बीह रही त हाणे ॻाल्हाईंदे मुलाक़ात कंदे हाणे वेहे पियो त बाबे खे चई बाबा हिकिड़ो मिंट तरस, बिस्तरो जेको खट ते विछायल हुनखे वेड़ीसि, वेड़े करे बिस्तरो पासे कनि, हाणे चई हाणे तूं भले खट ते वेह। पीउ आयो आहे घर में मुलाक़ात जे लाइ न्याणी सां, न्याणी बिस्तरो विछाइण जे बदिरां विछायल बिस्तरो वेड़े छॾियो। अबू सुफ़ियान रज़ी अल्लाह अन्हु इस्लाम क़बूल कोन कयो, चवणु लॻो त अम्मा पीउ ईंदो आहे त बिस्तरा विछाइबा आहिनि, बिस्तरा वेड़बा न आहिनि। बीबी उम्मे हबीबा रज़ी अल्लाह अन्हा फरमाया बाबा तूं मुंहिंजो पीउ आहीं, उन जो मक़ाम आहे जंहिंजे करे मां तोखे खट ॾियां थी पई, पर हे बिस्तरो मुंहिंजे मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आहे, उन बिस्तरे ते को काफ़िर मुशरिक वेहे मुंहिंजी दिलि गवारा नथी करे, तूं बाबो ई खट ते वेह तोखे विहारां थी पई, पर मोहम्मद अरबी जे बिस्तरे ते तोखे विहारां मुंहिंजी दिलि इहा गवारा नथी करे। इहो रोकणु जेको हो कंहिंजे ख़ातिर हुयो, अल्लाह तबारक व तआला। कंहिंखे कुझु ॾिजे त बि अल्लाह तबारक व तआला जी ख़ातिर। हसन बसरी उमर बिन अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाह अलैह वॾो अल्लाह जो बुज़ुर्ग गुज़रियो, ख़लीफ़ा राशिद गुज़रिया, ख़लीफ़ा राशिदीन में शुमार कयो वेंदो, 2 साल हुनजी हुकूमत हुई। कंहिंखे बि कुझु ॾींदो हो त कानून ऐं शरीयत जे मुताबिक़ ॾींदो, रोकींदो हो बि कानून ऐं शरीयत जे मुताबिक़ रोकींदो। हुन पंहिंजी ज़िंदगी खे शरीयत जे मुताबिक़ 100% लाहे छॾियो, जेको बि करिणो आहे त अलाह जी ख़ातिर करिणो आहे, न करिणो आहे बि अलाह जी ख़ातिर करिणो। हिकिड़ी माइटाणी आई, साईं बैतुल माल मां मूंखे हीउ सामान त ॾे। उमर बिन अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाह अलैह फरमाया मां नथो ॾेई सघां। चई साईं ॾे, मां नथो ॾेई सघां। साईं ॾे, मां नथो ॾेई सघां। उन अची ज़िद कई, माइटाणी ही पोड़ी ही उमर रसीदा अची ज़िद कई। उमर बिन अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाह अलैह ग़ुलाम खे नौकर खे सॾु कयो, चई वञे थोरो गोश्त जो टुकड़ो खणी आ, कचो गोश्त जो टुकड़ो आहे, बाहि ॿारे उन गोश्त जे टुकड़े खे बाहि में रखी छॾ, तूं सड़णु लॻो, बदबू अचणु लॻी। पोइ चवंदो केसि ताईं हिनखे ॿारींदे, बंदि करीसि भला, छॾीसि, छो थो ॿारीं, छो थो साड़ी गोश्त जे टुकड़े खे। फरमाया अम्मा इन करे थो साड़ियां तां त तोखे ख़बर पए जे हीउ सड़े थो पियो ऐं बदबू थिए थी पई, क़यामत जॾहिं हीउ तोखे मां ॾेई छॾंदुमि, ॾियणु जाइज़ कोन्हे तोखे, ॾेई छॾंदुमि क़यामत जॾहिं अलाह साईं मूंखे जहन्नम में साड़ींदो, जीअं हिन जी बदबू थिए थी तीअं मुंहिंजे जिस्म मां बदबू निकिरंदी।
मां नथो ॾेई सघां, महिरबानी कर मूंखे न चओ। ॾियण ते ईंदा हा बि अलाह जी ख़ातिर ॾींदा हुआ, कंहिंखां कुझु रोकींदा हा बि अलाह जी ख़ातिर रोकींदा। त अलामतूं क़ल्ब सलीम जी आहिनि त कंहिंसां मोहबत कबी त अलाह ख़ातिर, नफ़रत कबी त बि अलाह ख़ातिर, कुझु ॾिबो त बि अलाह ख़ातिर, रोकबो त बि अलाह तबारक व तआला जी ख़ातिर। अलाह खां दुआ आहे दिलि जूं 3 क़िस्मूं मूं ॿुधायूं। नंबर 1 मुर्दा दिलि काफ़र जो, नंबर 2 मरीज़ दिलि ईमान वारे जो, नंबर 3 सही सालिम दिलि, इहो नेक ऐं साले बाने जो, ईमान वारे जो। अलाह खां दुआ आहे अलाह असांजे दिलनि खे बि पाकीज़ा बणाए, साफ़ सुथरो ऐं सही सालिम बणाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। जिन साथियुनि सुन्नत लाइ